अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 25 मई वेनसडे। टाइम थियो आहे 12:30 मंझंदि जा। सो देरि सां व्लॉग शुरू करण जी वजह इहा ई आहे त मां हीअ रिली पई सिबां। सो मां हीअ रिली कंप्लीट कई आहे पंहिंजे तरफ़ां, पर जॾहिं हिते विछाए ॾिठमि त थोरी मूंखे लेंथ में नंढी थी लॻे। सो हिन जे मथनि ऐं पेरनि खां हिकिड़ो बॉर्डर जो जेको आहे पीस मूंखे ॾियणो पवंदो। बाक़ी हीअ कंप्लीट आहे। ऐं हीअ मां हिनखे हार्ट वारो सनो प्रिंट हुयो मां वठी, एतिरी साइज़ जूं पटियूं कटियल हुयूं। इहे बि ॿिए कंहिं प्रोजेक्ट मां बचियल, त 3 पासनि मां त इहो लॻी वियो, चौथे जो खुटे पियो त पोइ हीअ स्टार वारी पटी हुई त ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। वाइट ते मल्टी कलर इहा मां हिनखे हई। हा, मां ॾाढी ख़ुशि थी थियां। ऐं तव्हां ॾिसो, मुंहिंजे हिसाब में हीअ मुंहिंजी एब्स्ट्रैक्ट हिकिड़ी रिली आहे। हिकिड़ी पेंटिंग पेंट ब्रश सां थींदी आहे, ॿी पेंटिंग सुई धागे सां थींदी आहे। हीअ पैच वर्क पेंटिंग आहे। सो आर्टिस्टिक माइंडेड जेको बि हूंदो, अगरि गौर सां हिनखे ॾिसे त तव्हांखे मज़ो अची वेंदो। सो मां ॾाढी 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 ख़ुशि आहियां। वरी सुगंध मूंखां पुछे थी त अमा इहा रिली कंहिंखे ॾींदव? मां चयोमांसि हिकिड़ी त मां पंहिंजे लाइ थी रखां, 2 ठहंदियूं ज़ाहिर आहे, ऐं ॿी जेका आहे मां तोखे खपे त खण। चए थी हा हा, मां त सफ़ा बुखी आहियां रिलियुनि जे लाइ, मूंखे ॾेई छॾिजो तव्हां प्लीज़। सो हे आहिनि ॿी रिलीअ जा। ठीकु आहे, हे काउंट थियल ॿी रिलीअ जे लाइ अलॻि करे रखिया। सो इहे फ़िलहालु त कोन सिबंदमि। सुराण अची वई आहे हाणे अॼु थोरी शॉर्ट लीव करे आई आहे त असां वेंदासीं ग्रॉसरी वठणु। छो त असां वटि ॿियो त सभु कुझु आहे, पर घर में असांखे अटो कोन्हे को मेन शइ। उहो त आहे न, मां उलहंदो थोरी फ़िलहालु। सो सुबुह ज़हरा खे हिकिड़ी मानी जो अटो उहा ज़हरा खे पचाए ॾिनी। मां पुछियोमांसि त ज़हरा ॿाहिरि अटो मिलंदो आहे खुलियल? त चए थी हा भाॼी चकी आहे। त मां पोइ घणो न पई घुराइणु चाहियां, अलाए कहिड़ी क्वालिटी हुजे, छो त असां बिल्कुलु प्योर अटो खाईंदा आहियूं। त हे मां हुनखे चङो मूंखे 1 किलो आणे ॾे एहतियातन। हीअ 1 किलो वठी आई आहे, हाणे इहो पियो आहे। इहो मां एहतियातन घुरायो त इन केस अगरि असां ग्रॉसरी वठणु न वञी सघूं त घर में खाइण लाइ मानी त हुजे न। सो इहो अटो मूंखे वठी ॾेई वई आहे। उनखां सवाइ हे मां सुबुह जो भिंडियूं बसर ऐं अंबड़ियूं तरियूं, छो त उहो ई ज़हरा खे ॾियण लाइ कुझु न हो त मां हे पचाए छॾियूं। त हाणे असां लंच में बि इहो खाईंदासीं, मानी पचाईंदासीं, ऐं हाणे असां वेंदासीं ग्रॉसरी वठणु। हवा ॾाढी प्यारी आहे, पर उस में ॾाढी तपिश आहे। सो हाणे असां हलूं था आख़िर। पोपट आहे, केॾो प्यारो आहे, कारे रंग जो। बसि इहो फ़ाइदो हूंदो आहे वणनि ॿूटनि जे विच में रहण जो, त तव्हां कुदरत जा सभु रंग ॾिसी सघंदा आहियो। सो इहो हिते ई पियो थो उॾरे। ऐं हे मुंहिंजे हिननि प्लांट्स जो हाल अहिवाल आहे माशाल्लाह। ऐं हिन खे एक्स्ट्रा सपोर्ट ॾियण जी मूंखे ज़रूरत न पई आहे। मां सोचियो ॾींदमि हिनखे, पर हेठि मां हिनखे पथर वथर रखिया आहिनि, हिकिड़ी इन स्टिक सां ॿधो आहे, त मुंहिंजे ख़्याल में लॻे थो इहो ई हिन जे लाइ काफ़ी आहे। पर वरी बि ॾिसंदमि, यानी हाणे हिनखे इमरजेंसी कोन्हे, कंहिं बि महिल मां पंहिंजी फ़ुर्सत में हिनखे वरी थोरो ॿधंदमि। पर हाणे घटि में घटि इहो आहे जो किरण खां बची पियो। हाणे असां हलूं था। उस ॾाढी तेज़ आहे, पर हवा आहे। हिन महिल 2 थियण वारा आहिनि, ऐं असां थोरी देरि पहिरियों 1:45 बजे वापसि अची वियासीं घर। ऐं वापसी में असां वठी आयासीं बिरयानी, छो त बिल्कुलु बि पचाइण जो मूड न पियो थिए। घर अचूं, अटो ॻोयूं, वरी रधूं पचायूं। ॾही सुबुह ठाही आहे, उहा ॼमी वई आहे, खीर थधो थी वियो आहे, ऐं चांवर मां त लंच करे वरितो, सुराण अञा खाए थी। ऐं थोरी देरि रेस्ट करे पोइ नमाज़ पढ़ंदासीं। तेसि ताईं तव्हांखां मोकिलायूं था, वरी इनशाला गॾु आहियूं। अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 26 मई थर्सडे, ऐं सुबुह जा तक़रीबन 8 वॼी कुझु मिंट थिया आहिनि। सुराण हाणे वई, ऐं मां जेको आहे हिते पंहिंजे कमरे में सुबुह खां कमु थी कयां। ऐं हिन खे जेको थोरो खुटल बॉर्डर हुयो रिलीअ खे, इहो ॾिनो अथमि, छो त इहो मुंहिंजो मैचिंग हुयो हिन हार्ट ऐं स्टार वारे सां, सॼी स्कीम साॻी। ऐं हिन खे मां डिज़ाइन वारो पटो इन लाइ न ॾिनो आहे, छो त हीअ रिली पाण एॾी झिरमिर आहे त इन में उहो नुमाया न हुजे हा। त हीअ ब्लैक फ्रेम थी वियो आहे ॼण हिन जो, ऐं कलरफुल बॉर्डर हिन ते वधीक सूट थो करे। इहो कंप्लीट थी वियो। उनखां पोइ हाणे ॿी रिली, सेम ॿी रिली। ऐं मां हमेशह ईअं जॾहिं बि मल्टी कलर में ठाहींदी आहियां त मां हीअं विछाए करे सॼा स्क्वायर्स, सॼा ब्लॉक्स ॾिसंदी आहियां त कोई रंग हिक ॿिए सां मिक्स न थिए, यानी हिकु जहिड़ो न अचे या सेम डिफरेंट शेड न अचे। ऐं सो हीअ हिते हाणे रेडी आहे।
ऐं मुंहिंजो तरीक़ो इहो हूंदो आहे त हिनखे मां हिन तरह सां कलेक्ट कंदमि, ठीकु आहे। हे सॼा जो सॼा ईअं कलेक्ट थींदा। त जॾहिं मां ॻंढींदमि ऐं ॿियो मां हिननि जे मथां लिखंदमि नंबर 1 2 3, हिन जे मथां जीअं हेठि पोएं पासे लाइ लिखंदमि 1, हिन जे पोएं पासे लाइ लिखंदमि 2, हिननि खे इन ई सीक्वेंस में ॻंढींदमि जीअं मां रखां थी। ऐं पोइ 3 4 5 जेतिरियूं बि लाइनूं आहिनि उन्हनि खे मां इन तरह सां हमेशह जेको आहे पिनअप करे रखंदी आहियां, सेम हिन तरीक़े सां ऐं पोइ पिनअप। त इन सां छा थींदो त मिक्स न थींदा आहिनि, हिकु जहिड़ा या साॻिए हुन कलर जा डिफरेंट शेड्स पाण में मिक्स न थी सघंदा आहिनि। त हिननि खे मां पिनअप बि कयां, हिननि ते नंबर बि लिखां, पोइ तव्हां सां शेयर थी कयां। हे सभु मां पिनअप करे छॾिया, हे 9, छो त हिन 9 लाइनूं लॻंदियूं ऐं हिन जे मथां 8, हे बैक साइड ते मां सभिनीनि जे नंबर लिखियो आहे 7। त हाणे इन्हनि खे इन ई तरतीब सां मां ॻंढींदमि जीअं हे रखियल आहिनि, त पोइ उन में गड़बड़ न थींदी आहे। ऐं इहो मां तव्हां सां इन करे शेयर कयो त जीअं थी सघे थो ॿिए कंहिंखे बि आइडिया हुजे त कीअं हिननि जी सेटिंग कजे, मथां कंहिंखे ज़रूरत हुजे इन शइ जी, वरी आसानी थी वेंदी आहे इन सां। बसि थोरो ध्यानु रखिणो पवंदो आहे त घटि वधि न थियनि, एहतियात सां ॻंढिणा पवंदा आहिनि। बाक़ी ईअं अगरि पिनअप करे रो वाइज़ रखो त कोई मसइलो ई न आहे, ठीकु आहे। सो कल्ह त जेको आहे हाल बुरो हुयो ॾाढो, असां मंझंदि जो ॿाहिरि वियासीं, उन खां पोइ मां एॾी थकिजी पियमि, सॼी मंझंदि जेका हुई मां बत्ती विसाए कमरे में सुम्ही पई हुअमि, जाॻां बि पई त लाइट न पई ॿारियां, छो त मूंखे एॾी गर्मी पई थिए जो मूंखे इहा लाइट बि लॻे पियो त ॼण उस आहे। त इन करे जेको आहे कल्ह वारो व्लॉग बि नंढो ठहियो, उहो मां तव्हां सां हाणे शेयर करे चुकी आहियां। तव्हां पहिरियों उहो ॾिठो हूंदो अॼु जो डबल व्लॉग, त पहिरियों उहो हुयो, हाणे हे ॿियो स्टार्ट आहे, ठीकु आहे। सो हाणे जेको कंदमि इनशाला तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। मुंहिंजे हथ में आहे हे हथोड़ी ऐं कोको, इहो मूंखे हणिणो आहे। हिन कुर्सीअ ते चढ़ंदमि ऐं हे जेके केजिस लॻल आहिनि इन्हनि जे भरिसां हुते मूंखे हिकिड़ो कोको हणिणो आहे। सो इहो हणी वठां, इहो छो थी हणां, इहो जेको बि मां हिते टंगींदमि, जेका बि शइ हैंग करणी आहे, मूंखे डेकोरेट करणी आहे, उहा मां हणण खां पोइ तव्हां सां शेयर कंदमि त मां हिते कोको छो हयो आहे, ठीकु आहे। सो फ़िलहालु मुंहिंजे मज़दूरीअ जो टाइम आहे। कोको हणी वरितो आहे, हे ॾिसो, ही ॾिसो, ही कोको मूं हिन जे लाइ हयो, ठीकु आहे। सो मां एतिरी ख़ुशि आहियां जंहिंजी हद न आहे। इलाही ॾींहंनि खां मुंहिंजो हे आइडिया हो, ऐं जेको मां ख़ज़ाने जो ढेर हिकिड़ो वठी आई हुयमि बीड्स जो, त उन मां मूंखे इहो बि हिकिड़ो ठाहिणो हुयो। सो जॾहिं हवा थी लॻे न स्पेशली, त हे ॾाढो मज़े जो थो लॻे, ऐं हिते मां इहो हैंग कयो आहे। सो ॿुधाइजो ज़रूरु, तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। हिन जी अलॻि सां मां वीडियो ठाही आहे, उहा बि शेयर कंदमि। हिकिड़ो ईज़ी क्राफ्ट आहे, ॾिसण वारो जेको शौक़ीन हूंदो, जंहिंखे इन्हनि कमनि सां शौक़ु हूंदो, उहो त ईअं ई ॾिसी सम्झी वेंदो त कीअं ठहियलु आहे। सो बहरहाल मां इलाही ख़ुशि आहियां, तव्हां ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। हीअ वीडियो क्लिप मां स्पेशली नाना कुंवर जे लाइ थी रिकॉर्ड कयां। एतिरे हल्के आवाज़ सां वॼंदी आहे भा, छो त बिल्कुलु टीन जी घंटी आहे, मेटल कोई न आहे स्ट्रॉन्ग वारो। 11:30 थिया आहिनि हिन महिल, ऐं मां हे पाइप विधो आहे। पहिरियों ॿाहिरि पाणी ॾींदमि प्लांट्स खे, पोइ अंदरि, हे बि बिल्कुलु ड्राई थी विया आहिनि, ऐं मोटर हलाईंदमि हाणे। त इहो सॼो सिलसिलो आहे। माशाल्लाह रोज़ु सुबुह जो उथंदी आहियां त ख़ाली पियो हूंदो आहे, हाणे बि काफ़ी घटि थी वियो आहे, त फ्रेश पाणी विझंदीमांसि। हिते मां पाइप छॾे ॾिनो आहे, जीअं चङी तरह सां ई पूरी मिटी आली थी वञे, पूरी किचिरी जेका आहे उहा अची वञे। पहिरियों तकड़ में सभिनी में कुंडनि में पाणी विझी वेंदी आहियां, त मूंखे इहो ख़ौफ़ हूंदो आहे त लाइट न हली वञे। पोइ वरी हाणे सॼी क्यारी खे भरींदमि। माशाल्लाह एॾी प्यारी हवा थी लॻे, इहे मुंहिंजी निम सदा साई। मथे पाणी अलाए उस में सुकियो आहे, अलाए मक्खियुनि पीतो आहे। बहरहाल गुलनि ते बहार आयल आहे।
माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे पाणी अची वियो, साफ़ु सुथरा थी विया, धोपी विया। ॿाहिरां वारा त अक्सर धोपंदा रहंदा आहिनि, पर अंदरां वारा वीचारा थोड़ी मुश्किल आहे हिननि जे लाइ, छो त कोई वुड आहे, कोई इहे मिटीअ जो ठहियलु आहे, त मां हिननि खे धोई न सघंदी आहियां। सो कॾहिं कॾहिं मां हिननि खे या त हिन रेक तां लाहे पोइ धोआं, ईअं कंदी आहियां, या न त वरी पोइ मां हिते हिननि जा पन उघंदी आहियां। बाक़ी हे मुंहिंजा सक्यूलेंट्स सर्वाइव नथा कनि, मूंखे लॻे थो। बसि ॾिसां थी केतिरो था हलनि। हालांकि मां वीडियोज़ ॾिसी ऐं ॿियनि माण्हुनि जी सलाह सां बि मां हिननि जो ख़्यालु कंदी रहंदी आहियां, पर पोइ बि इहे एतिरा मतिलबु मज़ो नथा कनि। थोड़ी देरि रेस्ट कयमि, 12:30 थिया आहिनि, ऐं इहे मुंहिंजा बीड्स ऐं मुंहिंजो ट्राईपॉड हिते ई पियो आहे। ऐं मुंहिंजो इरादो इहो ई आहे त मां अॼु हिकिड़ो इन्हनि मोतियुनि मां हिकिड़ी ॿी क्राफ्ट जी वीडियो ठाहियां, जेका बि डेकोरेशन मूंखे खपे थी, जंहिंजे लाइ मां सोचे रखियो आहे। सो इहो हिते पियो आहे, ख़बर न आहे केतिरो अमल थींदो, अलाह बहितर थो ॼाणे। ऐं हाणे मां मंझंदि जे लाइ लंच जे लाइ थोरी पटाटनि जी ठाहींदमि भाॼी, छो त राति जो कुझु ॿियो पचाईंदमि, इन करे मां घणो नथी ठाहियां, त जीअं असां राति जो जेको आहे उहो अलॻि सां डिनर रेडी थिए। सो हिते हाणे किचन जो कमु करिणो आहे काफ़ी सुबुह खां। अॼु तव्हां बि हिते पिया आहिनि, खीरु आयो त खीरु काढ़े रखी छॾियो। सो हाणे किचन जो कमु कंदमि कुझु देरि। हिकु थी वियो आहे, अज़ानूं बि अची वियूं आहिनि, हिक खां बल्कि 2-3 मिंट मथे ई थी विया आहिनि। सो मुंहिंजी मज़ेदार भाॼी जेका आहे उहा तयारु आहे। थोरी हिन में ग्रेवी ठाहिण जे लाइ पाणी विझंदमि, ऐं हुन सां गॾु गॾु मां हिन में विझंदमि थोरो मिठल जीरो, सावा मिर्च, ऐं हिन खे ॾींदमि दम। तक़रीबन बसि पचण ई वारो आहे। ठीकु आहे। उनखां अलावा मां इन विच में जेसिताईं ॿोड़ पियो मुंहिंजो तयारु थिए, मां 2 मानी बि पचाए छॾियूं। मुंहिंजी सुरांडी मानी रेडी आहे हिते, ऐं ॿोड़ खे दम ॾेई हाणे मां वींझंदमि ऐं निमाज़ पढ़ंदमि। ऐं मुंहिंजी हमेशह आदत आहे त मानी पचाए उन महिल मां चक्रो वेलण धोई छॾींदी आहियां, त जीअं कॉकरोचिस जो या किवलिन जो को इम्कान न रहे, उन्हनि जे लाइ को रस्तो छॾिणो कोन्हे मूंखे। सो हाणे हिन जी बाहि कंदमि मां दम वारी, ऐं वेंदमि, वेंझी निमाज़ पढ़ी पोइ तव्हां सां मिलंदमि। हे ॾिसो, अॼु हिननि बीड्स मां हिकिड़ी ॿी वीडियो बि ठाही आहे, ॿियो हिकिड़ो क्राफ्ट, ॿियो हिकिड़ो डेकोरेशन पीस। सो इहो रेडी आहे, हिननि जी वीडियो बि रेडी आहे, उहा इनशाला मां तव्हां सां शेयर कंदमि त मां हिनखे कीअं ठाहियो आहे। ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां, हद खां वधीक तमामु प्यारो थो लॻे, तमामु सुहिणो थो लॻे। ऐं तव्हांजे कमेंट्स में मूंखे इंतज़ारु रहंदो त हे तव्हांखे कीअं लॻो आहे जेको मां डेकोरेशन पीस ठाहियो आहे। सो हाणे 3 पहिरीं जी निमाज़ जो टाइम थी वियो आहे, त हाणे वेंदमि निमाज़ पढ़णु, उनखां पोइ वरी अॻियां जेको बि थींदो इनशाला उहो तव्हां सां ज़रूरु शेयर कंदो। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी वरिती आहे, ऐं हिते मुङनि जी दाल, गिदामड़ी ऐं चांवर इहो सुराणे ते भिॼाए रखिया आहिनि। मां राति जो पचाईंदमि पालक दाल ऐं चांवर। पालक कीअं फ्रीज़ थियल कढी रखी आहे, हाणे डिफ्रॉस्ट थी चुकी आहे। सो राति जी मानी लाइ इहो ई आहे। ऐं मां तव्हांखां इन सां गॾु मोकिलाईंदमि, ऐं छो त मां अॼु सॼो ॾींहुं ॾाढो कमु कंदी रही आहियां, ऐं 2 हेॾियूं सारियूं मां माशाल्लाह हिन मां जेके आहिनि क्राफ्ट ठाहिया, 2 डेकोरेशन पीसिस ठाहिया। पर तव्हां ॾिसो त पोइ बि हिननि में का मोतियुनि में ख़ासि कमी न आई आहे। हा, पेटी अधु थी वई आहे, पर थोरी नथी लॻे। ऐं उनखां सवाइ ईशल जॾहिं आई मुंहिंजी भाइटी, त उहा इलाही सारा त नंढनि बॉक्सिस में अलॻि करे वई, उहे अलॻि पिया आहिनि, अञा उहे मां यूज़ न कया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि त हीअ जेका वीडियो तव्हां ॾिसी रहिया हो, हिन वीडियो सां गॾु मुंहिंजे चैनल ते पूरियूं 1500 वीडियोज़ पूरियूं थी वियूं। अॼु हीअ वीडियो नंबर 1500 तव्हां जेको आहे ॾिसी रहिया हो। सो माशाल्लाह 1500 वीडियो तक़रीबन 5 साल थी विया आहिनि मूंखे कमु कंदे, त इहो तमामु घणी, मां त हिनखे पंहिंजी अचीवमेंट थी सम्झां। ऐं हाणे मां कंदमि रेस्ट, पोइ अची मां इहो डिनर जी तयारी कंदमि। ऐं सुभाणे जो त को व्लॉग न ईंदो। सो इनशाला सुभाणे असां 3 बजे पाकिस्तान टाइम जे मुताबिक़ फ्राइडे ते लाइव सेशन में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो, ख़ुशि हुजो, सलामत हुजो, अलाह साईं तव्हांखे आबाद रखे। सो इनशाला सुभाणे मिलंदासीं लाइव सेशन में। अल्लाह वाही।